नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में समाजी तंज़ीम सिंध खुशहाल यूथ स्काई फाउंडेशन पारां घोटकी जे हिकु मक़ामी होटल में तैलीमी सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, स्काई फाउंडेशन जे चेयरमैन इमदाद अली काज़ी, BISP जे मॉनिटरिंग ऑफिसर सईद अहमद, अब्दुल मजीद लाखो मेमण, एहतियात जे नसीम मेमण, खान मोहम्मद मेहर, अब्दुल गनी लाखो, स्काई फाउंडेशन जे जनरल सेक्रेटरी काज़ी यासीन ऐं ॿिनि शिरकत कई है। इन मौके ते अॻुवान सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त कोरोना जहिड़ी वबा मुल्क तोड़े दुनिया में तैलीम में वॾी तबाही आंदी है, जंहिंमें वॾे मां वॾो नुक़सान तैलीम में आयो है। तैलीम सां नौजवान मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करे सघंदा आहिनि। समाजी तंज़ीम सिंध खुशहाल यूथ स्काई फाउंडेशन पारां नौजवान सुजाग प्रोग्राम मुनक़द करण ते जस पेश करियूं था। इन मौके ते प्रोग्राम में टेबलोज़ ऐं तकरीरूं पेश कयूं वियूं, जॾहिं त प्रोग्राम जे आख़िर में स्काई फाउंडेशन में फ़नी तरबियत हासिल कंदड़ शागिर्दनि में शील्ड ऐं सर्टिफिकेट पिण विराया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।